दीदी। नमस्ते दीदी हिकु सवाल पुछणो आहे। हाँ तव्हां हुन ॾींहुं ॿुधायो हो कि मां ऐं मुंहिंजे जो अर्थ तव्हां ॿुधायो हो हाँ कि मां अलॻि आहियां ऐं मुंहिंजी आत्मा अलॻि आहे ऐं शरीर अलॻि आहे। हाँ त मूंखे हिन शरीर जो त सॼो परिचय आहे कि मुंहिंजो नालो छा आहे, मुंहिंजे माउ पीउ जो नालो छा आहे, मां किथे रहंदी आहियां, मां छा कंदी आहियां, हाँ पर मूंखे आत्मा जो परिचय कोन्हे। हाँ कि ॾिसो आत्मा जो नालो छा आहे, हुनजो रूप छा आहे, हाँ आत्मा जे बारे में थोरो ॿुधाईंदा हुनजो हाँ परिचय। ॾिसो उन ॾींहुं पाण मां मुंहिंजो मां आत्मा मुंहिंजो इहो शरीर त आत्मा शरीर में आई, लेकिन आत्मा जो रूप हूंदो आहे निराकार बिंदी, अहिड़ी बिंदी आहे जो अखियुनि खां बि नथी ॾेखारे में अचे। त मुंहिंजो नाम छा आहे? आत्मा। ठीकु आहे। मुंहिंजो रूप छा आहे? निराकार छोटी सी बिंदी, जेकी बिंदी त वरी बि अखियुनि खां नज़र थी अचे, लेकिन अहिड़ी बिंदी जो अखियुनि खां बि नज़र न अचे। ऐं मुंहिंजे पीउ जो नाम आहे परमात्मा। आत्मा जे पीउ जो नाम छा आहे? परमात्मा। हाँ, मां रहंदी काथे आहियां? रहण जी त असुल में मां परमधाम में रहंदी आहियां पंहिंजे पीउ सां गॾु, लेकिन हिन शरीर में मां काथे थी रहां? हिन भ्रुकुटी में, जेको पाण जाते तिलक लॻाईंदा आहियूं न, ॿिन्हिनि आईब्रो जे विच में पाण तिलक लॻाईंदा आहियूं जो मंदिर में, उहो तिलक जो अर्थ बि इहे ईंदो आहे कि पाण आत्मा खे तिलक था लॻायूं, आत्मा जी स्मृति पाण खे थिए, लेकिन अर्थ न सम्झंदा आहियूं त बसि तिलक था लॻायूं, तिलक था लॻायूं। परंतु हाणे जॾहिं पाण तिलक लॻायूं त अर्थात पंहिंजी आत्मा खे स्मृति में लाहियो। त मां रहण वारी हिन शरीर में काथे आहे? हिन भ्रुकुटी जे विच में। ऐं असली मुंहिंजो घर काथे आहे? परमधाम। ठीकु आहे। हाँ, ऐं मां हिन दुनिया में भई सभिनि जो कमु हूंदो आहे, शरीर सां पाण कमु था करूं सुबुह खां राति ताईं। ठीकु आहे। उहो थी वई शरीर जो धंधो पाणी, शरीर खे तंदुरुस्त खाए पीए कपिड़ो आदि ॾियण लाइ माण्हू कर्म करे थो, लेकिन आत्मा कहिड़ो कर्म कंदी आहे? त आत्मा जो धंधो छा आहे? आत्मा परमधाम खां हेठि शरीर में ईंदी आहे, अची करे शरीर वठी करे खेल खेॾंदी आहे। खेल जो सुबुह खां पाण राति ताईं छा था करूं? खेल ई त खेॾूं था न। सुबुह जो उठो, कर्म थी करे आत्मा। हाँ, जेका पाण कर्म चईंदा आहियूं न, हुनखे परमात्मा चईंदा आहिनि। तव्हां हिते खेल था खेॾो, जी कठपुतली खे कीअं खेॾाइबो आहे, उहे ई आत्मा पंहिंजे हिन शरीर खे खेॾाए थी, कॾहिं उथे थी, वेहे थी, खाराए थी, पीए थी। त आत्मा जो कर्म छा आहे? हिन शरीर खे हलाइण। ठीकु आहे। त पाण पढ़ियासीं न 3 शक्तियूं हूंदियूं आहिनि आत्मा में। त आत्मा हुन टिनी, हाँ, संस्कार, त हिननि टिनी शक्तियुनि सां इहा आत्मा हिन शरीर सां खेल खेॾंदी आहे। पोइ आत्मा हिकु बार मथां हेठि अची वई त हिकु शरीर छॾे ॿियो शरीर, ॿियो टियों, चौथों, या अलॻि अलॻि शरीर वठी अलॻि अलॻि आत्माउनि सां अलॻि अलॻि संबंध निभाए उहो खेल खेॾंदी आहे। ऐं जॾहिं आत्मा जी शक्ति ख़तम थी वेंदी आहे, भई एॾा जन्म वठंदी, एॾो खेल खेॾंदी, त कॾहिं त थकिजंदी न। पोइ जॾहिं थकिजी वेंदी आहे तॾहिं हुनजो पीउ परमात्मा हुनखे वापसि मथे वठी करे शक्ति भरे करे पोइ वापसि हुनखे हेठि खेॾण लाइ मोकिलंदो अथसि। ठीकु आहे। त तव्हांजो नाम छा आहे? तव्हांजे असली मुंहिंजे शरीर जो नाम त इहो आहे, लेकिन तव्हांजो नाम छा आहे? आत्मा। तव्हां काथे रहंदा आहियो? हिन भ्रुकुटी जे विच में। हाँ, तव्हांजो रूप छा आहे? हाँ, तव्हांजो रूप छा आहे? निराकार ज्योति बिंदु। हाँ, तव्हांजे पीउ जो नाम छा आहे? परमात्मा। अच्छा,
ॿियो तव्हां असली घर कहिड़ो अथव तव्हांजो? परमधाम। हा, ॿियो हिते छा था कयो तव्हां? हिते शरीर में अची करे ऐं कर्म था कयूं। हा, सुबुह खां वठी राति ताईं। हा, कर्म था कयूं। ठीकु आहे। त पाण चईंदा आहियूं न, मुंहिंजे शरीर जो नाम इहो आहे, मुंहिंजे शरीर जे पीउ जो नाम इहो आहे, मां हिन शरीर सां एॾो कमु थी करां थी। त उहो शरीर जो अलॻि परिचय, आत्मा जो अलॻि परिचय। ठीकु आहे। तव्हांजा घणा पीउ थी विया हाणे? हा, ॿ पीउ अथव न तव्हांजा? हिकु शरीर जंहिं शरीर खे जनम ॾिनो पीउ, ऐं हिकु आत्मा जो पिता परमात्मा। हा, जॾहिं बि दुख थींदो आहे पाण कंहिंखे यादि कंदा आहियूं? भॻवान खे यादि कंदा आहियूं न। अञा ताईं पतो न हुयो उहो भॻवान केरु आहे? मुंहिंजी आत्मा जो पीउ, जेको मुंहिंजी आत्मा खे सुख शांति ॾियण वारो उहो मुंहिंजो पीउ अलॻि आहे। बाक़ी शरीर खे रोटी पाणी कपिड़ो आदि सामान आदि ॾियण वारो पीउ अलॻि आहे। ठीकु आहे। त हाणे रोज़ सुबुह जो या जॾहिं बि समय मिले पंहिंजी आत्मा जे पीउ खे यादि करे उनखे पंहिंजी मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधाइजो। ठीकु आहे। हा, ओम शांति। थैंक यू। हा।